अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भिरिया सिटी ऐं ڀرپاسي में सोइन एकड़न ते बीठल जैतून जे बागन ते फ्रूट फ्लाई खतरनाक जीतन जो हमलो जे सबब वणनि में तैयार थियल जैतून ख़राब थियण लॻो आहे। इन सिलसिले में जैतून जे आबादगारन तोड़े वापारियन कामरान हेसमाणी, नदीम खासकेली, फ़हीम खासकेली, यूनस राजपूत, जाहिद हुसैन, अताउमद बेन ॿुधायो त मौसम में गर्मी हुजण करे हिकु मखसूस मख पैदा थी आहे जेका तैयार थियल जैतून ते वेही थी ऐं जैतून में खतरनाक जीत पैदा करे थी, जंहिं करे जैतून जी क्वालिटी मुतासिर थियण सबब फ्रूट मंडियन में हिन जा अघ लही विया आहिनि। 700 वारी जैतून जी पेटी 200 खां 300 रुपयनि ते मस विकिरो थिए थी, जॾहिं त ज़राअत खाते जा ऑफिसर रुगो ऑफिस में वेठल आहिनि। हिन महिल ताईं ज़राअत खाते जो कंहिं बि फील्ड ऑफिसर असांजे बागन जो माइनो वग़ैरह न कयो आहे, जॾहिं त कराची, हैदराबाद, टंडोआदम जी फ्रूट मंडियन में असां जैतून मोकिलियूं था त फ्रूट मंडियुनि में थियल ख़र्च खां बि घटि रेट ॾिनो वञे थो। असांखे हिन साल वॾो नुक़सान थियण जो अंदेशो आहे। अहिड़े नुक़सान थियण खां बचण लाइ हाणे हू क़ौमी शाइरा ते बि हथनि में सफ़र कंदड़नि खे जैतून खपाइण ते मजबूर आहिनि। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जल्द खां जल्द ज़राअत खातो तहरीक में अची इन्हनि जी रहनुमाई करे त जीअं हितां जा आबादगार ऐं वापारी वधीक नुक़सान खां बची सघनि।